वज़ीर-आज़म इमरान खान जो चवणु आहे त सिंध हाउस इस्लामाबाद में माण्हू नोटनि सां भरियल बैग खणी ज़मीर ख़रीद करण लाइ वेठा आहिनि। सिंध जे अवाम जो पैसो बोरनि में विझी आंदो वियो आहे। गार्ड बि सिंध मां घुराया विया आहिनि जीअं को बि अंदरि न अची सघे। बेशर्मी सां माण्हुनि जे ज़मीर जी ॿोली लॻाई पई वञे। खेनि ॻणती आहे त इमरान खान वधीक रहियो त हू जेल में हूंदा। बेतमादी रिथ में मुखालिफ धुर जे 3 कुअनि खे शिकस्त मिलंदी। हिक बाल ते करप्ट टोले जूं 3 विकेटूं किरंदियूं। इस्लाम जो दहशतगर्दी सां को बि तालुक नाहे। गॾियल क़ौमुनि तरफ़ां इस्लामोफोबिया ख़िलाफ़ ठाराह मंज़ूर करण वॾी कामयाबी आहे। यहूदी करार ॾिनल शख़्स गॾियल क़ौमुनि मां इस्लामोफोबिया ख़िलाफ़ ठाराह मंज़ूर करायो। ते खेनि शर्म अचणु घुर्जे। फज़ल रहमान ॿुधाए त 30 साल हुकूमत में रहण बावजूद छा कॾहिं इस्लामोफोबिया ख़िलाफ़ ॻाल्हि कई। 100 शींहनि जो सरबराह नवाज़ शरीफ जहिड़ो गिदड़ हूंदो त खेनि नाकामी मिलंदी। पीटीआई जा 10 खां 12 मेंबर मुखालिफ धुर जे सेफ कस्टडी में आहिनि। वज़ीर-आज़म पाण घर अची नाहे ॻाल्हायो। जॾहिं को ॻाल्हाईंदो ई न त पाण अंदाज़ो कयो। एमक्यूएम ऐं बाप जो झुकाव बि अपोज़िशन तरफ़ आहे। जहांगीर तरीन ग्रुप अॼु बि माइनस बोज़दार जी ॻाल्हि करे पियो। साॻी ॻाल्हि सभु पीटीआई वारा करे रहिया आहिनि। कंहिंखे बि वोट ॾियण खां रोके नथो सघिजे। वज़ीर-आज़म जी मदद कंदड़ अॼु न्यूट्रल आहिनि। पेशावर मां हाणे हुकूमत जी का बि मदद न पई थिए। पंहिंजे बयान ते क़ाइम आहियां। नए फ़ैसिले लाइ सलाह मशवरा जारी आहिनि। पीडीएम हुकूमत जे जलसनि सां टकराव जो ख़तरो आहे। टकराव थियो त वधीक नुक़सान हुकूमत जो ई थींदो। मुस्लिम लीग काफ जो अख़बार परवेज़ इलाही। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीडीएम जे मार्च में शिरकत करण या न करण बाबति फ़ैसिलो सुभाणे थींदो। इमरान खान जमहूरी नमूने शिकस्त खाई चुको आहे। वज़ीर-आज़म रोडनि ते अची सियासी शहीद बणजणु चाहे थो। हिकु गैर जमहूरी शख़्स खे जमहूरी हथियार इस्तेमाल करे चैलेंज करे रहिया आहिनि। मुखालिफ धुर जा नंबर पूरा आहिनि। मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ 5 सालनि लाइ माइनस पीटीआई क़ौमी हुकूमत क़ाइम करण जी तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ़ खां सवाइ समूरनि पार्टियुनि ते बदल क़ौमी हुकूमत क़ाइम थियणु घुर्जे। क़ौमी हुकूमत दिलि सां मुल्क जी ख़िदमत करे। इमरान खान जी पीटीआई सां सदन को बि तालुक नाहे। इत्तेहादनि सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। जल्द फ़ैसिलो थींदो। वज़ीर-आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ खां पोइ जोड़ टोड़ जो सिलसिलो तेज़। लॻुणे सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़ल रहमान में मुलाक़ात। बेतमादी रिथ जे आईनी कदम खे असराइतो बणाइण ते इत्फाक़। मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ ऐं फज़ल रहमान जी एमक्यूएम जे वफ़द सां मुलाक़ात। बेतमादी रिथ बाबति मुस्तक़बिल जी हिकमत अमलीअ ते गौर वीचार। सलाह मशवरनि ऐं राब्तनि जो सिलसिलो बरक़रार रखण ते इत्फाक़। सियासत कमज़ोर दिल जे माण्हुनि जो कमु नाहे। डी चौक ते जलसे खां अॻु ई मुखालिफ घबराइजी विया आहिनि। अपोज़िशन घोड़नि ऐं गॾहनि जी बिना बाज़ार लॻाए छॾी आहे। इलेक्शन कमीशन खे सिंध हाउस में सरगर्मियुनि जो नोटिस वठणु घुर्जे। फवाद चौधरी बेतमादी रिथ जे फूकणे मां हवा निकिरी रही आहे। 2 हफ़्तनि दौरान वज़ीर-आज़म इमरान खान जो गिराफ वधी वियो आहे। इत्तेहादनि खे ब्लैकमेल करण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। असद उमर वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त बेतमादी रिथ कामयाब थिए या नाकाम फ़ाइदो इमरान खान जो ई थींदो। नस्ली ऐं असली माण्हू इमरान खान सां गॾु बीठल आहिनि। स्पीकर 63 ए तहत कंहिंजो बि वोट रद्द करे सघे थो। मुल्क में घरू वेड़ थी त ज़िम्मेवार फज़ल रहमान हूंदो। पीपीए मुस्लिम लीग नून निकिरी वेंदियूं। फज़ल रहमान फांसी पवंदो। 20 मार्च खां रेंजर्स ऐं एफसी खे ख़ासि अख़्तियार ॾिना वेंदा। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। नई हुकूमत हफ़्ते खां 10 ॾींहनि अंदरि ठही वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। पीडीएम जे लॉन्ग मार्च में शिरकत जो फ़ैसिलो पार्टी कंदी। मुत्तहिदा जे मुतालबनि ते बिलावल खे को एतराज़ नाहे। एमक्यूएम जा अहिड़ा मुतालबा नाहिनि जो एतराज़ करे सघिजे। अवामी मैंडेट रखंदड़ हर पार्टी सां ॻाल्हाइण लाइ हू तयार आहिनि। इमरान खान 10 लख माण्हू गॾु करण में नाकाम थी वेंदो। जेकॾहिं हू 1 करोड़ नौकरियूं ॾिए हा त 10 लख माण्हू गॾु करे वञे हा। वरो वज़ीर सैयद मुराद अली शाह।
मुस्लिम लीग नून वज़ीर आज़म इमरान ख़ान की मेंबरशिप मुअत्तल करण जो मुतालबो करे छॾियो। एसर इक़बाल जो चवणु आहे त फॉरेन फंडिंग केस सबब इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म इमरान ख़ान जे निशाने ते आहे। हुकूमत खे 4 सालनि जो जवाब ॾियणो पवंदो। ख़राब मुआशी पॉलिसियुनि सबब को बि हुकूमत जो साथ ॾियण लाइ तयार न आहे। सिंध सरकार तरफा एकेनेक के इजलास में ग्रेटर थल कैनाल फेज 2 मनसूबे की मुखालफत। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त पानी जो टिरुखे ऐं सूबनि में पानी की विर्छ वारो फार्मूलो सीसीआई वटि पेंडिंग में आहे। सीसीआई के फैसले ताईं ग्रेटर थल कैनाल फेज 2 जो मनसूबो खत्म कयो वञे। कोरोना वायरस के केसर में घटाई। हुकूमत पाबंदियों खत्म करण जो ऐलान करे छॾियो। वैक्सीन लॻाइण जी पाबंदी बरक़रार रखण जो फ़ैसिलो। असद उमर जो चवणु आहे त कोरोना वायरस के केसर में घटाई खां पोइ पाबंदियूं खत्म कई वियूं आहिनि। अस्पतालुनि में मरीज़ अचण जी शरह में घटाई थी आहे। सोचे समझी मामूल जी ज़िंदगी तरफ़ अचण जो फ़ैसिलो कयो। नेब अॻूणे आईजी सिंध ग़ुलाम हैदर जमाली ख़िलाफ़ जांच जी मंज़ूरी ॾेई छॾी। यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन इंतज़ामिया पंजाब कोऑपरेटिव बोर्ड ऑफ लिक्विडेशन ख़िलाफ़ भी जांच जी मंज़ूरी। नेब तर्जुमान जो चवणु आहे त वफ़ाक़ी वज़ीर मुनिस इलाही खे गिरफ़्तार करण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो जी जबरी बरतरफ़ वीसी डॉक्टर अनिल अताउर रहमान के कम जारी रखण जी हिदायत। अदालत तरफा बिन्ही वक्ती वाइस चांसलर्स के चार्ज छॾण जो हुकुम। डॉक्टर अनिल अताउर रहमान जो चवणु आहे त डॉक्टर निमरता ऐं नौशीन जे मौत खां पोइ ख़राब कारकर्दगी जो जवाज़ ॼाणाए खेसि जबरी मोकल ते रवानो कयो वियो। डॉक्टर निमरता केस जी रिपोर्ट 2 सालनि ताईं लिकाइण जा कहिड़ा कारण आहिनि। चाणका मेडिकल कॉलेज जी शागिर्दयाई डॉक्टर नौशीन काज़मी जी पुरस्कार मौत बाबति अदालती जांच में अॻु भराई। पटेवाले ऐं माली समेत 4 नंढनि मुलाज़िमनि जा बयान कलमबंद। 61 मर्दनि जी डीएनए टेस्ट बाबति छिगताण बरक़रार। नवाबशाह में पीएमयूजी डॉक्टर परवीन रिंद के हिसाण बाबति केस जी ॿुधणी। मुतासिर डॉक्टर परवीन रिंद हिकु दफ़ो ॿीहर पहिरें उघाड़े अदालत में पेश। जवाबदारनि जी ज़मानत में वधीक वाद ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। कोटड़ी में ज़मीनी तकरार तां झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो। 4 खां वधीक माण्हू मरणी। मुतासिर धुर जो एहतजाजी मुज़ाहिरो इंडस हाईवे ते धरणो। सखर में मासूम नींगर जयसपाल जे क़त्ल केस जी जांच में अॻु भराई। वाक़े में वधीक 4 जवाबदार मुलविस हुअण जो इंकशाफ। जवाबदार जे वकील जो चवणु आहे त अविनाश नींगर खे अगवा करण खां पोइ 4 दोस्तनि हवाले कयो। हिंगोरजा जे सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुअण सबब नींगर तड़पी फोत। वारसन जो डॉक्टर ने अमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। संदन चवणु आहे त सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुअण सबब संदन नींगर तड़पी फोत थियो आहे। मीरपुरख़ास में आईबीए टेस्ट में फेल उम्मीदवार के सेक्रेटरी तालीम हथां ऑर्डर ॾियारण जी जांच में अॻु भराई नथी सघी। डीओ सेकेंडरी समेत ॿिया मुअत्तल अमलदार जांच कमेटी अॻियां पेश न थी सघिया। डायरेक्टर सेकेंडरी के मुअत्तल थियल अमलदारनि ख़िलाफ़ नोटिस जारी करण जी हिदायत। पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खिलाफ कराची टेस्ट दिलचस्प मुकाबले खां पोइ ड्रा कराए छॾी। कप्तान बाबर आज़म जूं शानदार 196 रन्सूं। नायब कप्तान मोहम्मद रिज़वान जी भी सेंचुरी। ऑस्ट्रेलवी टीम 506 रन्सूं जो टारगेट ॾियण बावजूद क़ौमी टीम खे आउट न करे सघी।